अपडेट क्यों पे के टंडो जाम खां जिते HRJD न्यूज़ के रिपोर्टर मुराद अली मुताबिक हैदराबाद मीरपुर खास टूल इंतजामिया कमाई जो नओं तरीक़ो अख्तियार करण शुरू करे छॾियो। फेसिंग के नाले ते दुकानदारनि खां टैक्स उगाड़ण जो फ़ैसिलो। उस्मान शाह स्टाफ वटि रोड फेसिंग चार्जिस न ॾींदड़ दुकानदारनि जे दुकाननि अॻियां दीवार ठाराइण शुरू। दुकानदारनि इलाइक़े वासियुनि जो एहतिजाजी धरणो। दीवार जी तामीर कंदड़ टूल अमले खे इलाइक़े वासियुनि भॼाए छॾियो। DSP टंडो जाम है SHO राव खे पहुंची ॻाल्हियूं करे 3 ॾींहंनि अंदरि मसइले हल करण जी हासिल कराए एहतिजाज ख़त्म करायो। टूल इंतजामिया बिला जवाज़ दुकानदारनि खे तंग करे पैसा उगाइण पई चाहे। असांजा दुकान रोड जे साम्हूं आहिनि, पंहिंजे खाते वारी ज़मीन ते आहिनि, तंहिं बावजूद बि टूल इंतजामिया रोड फेसिंग चार्जिस न ॾियण जी सूरत में दुकान अॻियां दीवार खणाए असांजो कारोबार बंदि थी करायो। इलाइक़े वासी HRJD न्यूज़ 3 वक़्तु ताईं बसि एतिरो ई। वधीक ख़बरनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो HRJD न्यूज़।